अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मुक़द्दस किताब असां मुसलमाननि जो जंहिंमें हर मसइले ते तक़रीबन को बि मसइलो जेको सो रहियल न आहे। असांजे समाज जो असांजा कहिड़ा बि मसइला हुजनि, ज़कात जा मसइला हुजनि, दीन जा मसइला हुजनि, गुस्ल जो मसइलो हुजे, को बि मसइलो हुजे, शादी जो मसइलो हुजे। दोस्तों अॼु असीं खणी आया आहियूं सूरत निसा जी आयत नंबर 23 जंहिंमें इहो ज़िक्र थियल आहे त हिकु मुस्लमान खे कहिड़े रिश्ते सां शादी करणु खपे ऐं कहिड़े रिश्ते सां न करणु खपे। कहिड़ा कहिड़ा रिश्ता जेके आहिनि उहे इस्लाम में हराम आहिनि, उन्हनि सां शादी करणु न खपे। सो दोस्तों इन सोरहं सॻिड़े जेका सूरत निसा जी आयत नंबर 23 आहे, इन जो तर्जुमो त जेको मरहूम हाजी अहमद मौलाना साहिबु कयो आहे उहो तव्हां दोस्तनि जे अॻियां असां अॼु रखंदासूं। त असल में ॾिसो त केॾो ॾुखियो तर्जुमो आहे ऐं उन ॾुखे तर्जुमे खे मरहूम हाजी अहमद मौलाना शाइरी जो रूप कीअं ॾिनो आहे। ऐं इन में असांखे इहा ख़बर पवे थी तफ़सील सां त जेको सो जेके शादियूं आहिनि असांजो जेको इंसानु शादी करे चुको आहे, हर इंसान जी ज़रूरत आहे त उहा शादी कंहिंसां करणु खपे, रिश्तनि में कहिड़े रिश्ते सां करणु खपे, कहिड़े रिश्ते सां न करणु खपे। दोस्तों अचो त शाहनवाज़ सिठार खां सूरत निसा आयत नंबर 23 जी तिलावत ॿुधो। इन खां पोइ इन जो जेको तर्जुमो आहे मरहूम हाजी अहमद मौलाना नज़म में कयो आहे उहो तव्हांजे अॻियां पेश कंदुसि। दोस्तों वॾी महिरबानी। حرمت عليكم أمهاتكم وبناتكم وأخواتكم وأماتكم وخالاتكم وبنات الأخ وبنات الأخت وأمهاتكم ونساؤكم وربائبكم اللاتي في حجوركم من نسائكم اللاتي دخلتم بهن فإن لم تكونوا دخلتم بهن فلا جناح عليكم وحلائل أبنائكم الذين في أصلابكم وأن تجمعوا بين الأختين وكان الله غفورا رحيما। माऊं अवां जूं अवां ते हरगिज़ थियूं हराम, पिण आंजियूं बेटियूं भेनरूं मासियूं पुफियूं मुदाम, भाइटियूं भेणज ऐं माइरनि जिन धारा या दुआम, अदियूं अवां जूं थञ करे पिण जोयनि माऊं माम, पिण अॻिजायूं अवां जे हुजरनि मंझि हुमाम, तुन जोयनि मां जिन मां तमें कयां तमाम, पोइ कोन्हे किसूर अवां ते जे वेझा न वियनि वरियाम, ऐं उन जे पुठियुनि मां पुटनि जूं नारियूं नेक नाम, ऐं ॿ भेणूं गॾु त बंदि मगर वियो अॻु वरियाम, आहे रब अलाम मरहींदड़ ऐं महर भरियो।